मुखे गुलाम नबी जो शेर यो एड़ो वणंदो आ मां जेसी ताई कहे बि तकरीर में न पढ़ंदो आ त मुखे मज़ो ई न ईंदो। मैं सब तो चवे हशर वेल हुआ सवेरा जराना तनी में मोहम्मद परे का सुजाना। सुभान अल्लाह में हड़ता ही तब जायो हशर वेल हुआ सवेरा जराना तनी में मोहम्मद परे खा सुजाना। हुंदुस छोट कारे जो झंडो हथल में जिए गुल गुलाबिया सोहणो गुलल में। मां चवा जिए गुल गुलाबिया अवा मड वारा सभई चो सोहणो गुलल में। जिए गुल गुलाबिया अञा ॾाढे जिए गुल गुलाबिया कदो हर को पहजी रुगी जान पुख्ती पर मोहम्मद जे मन में या उम्मती एड़ो सव सचायो दिखारे दुखल में। जिए गुल गुलाबिया जिए गुल गुलाबिया सोहणो गुलल में मुझो मुस्तफा पाक कदरो लखल में। जिए गुल गुलाबिया सोहणो गुलल में। बस अल्लाह ताला इनी शान खे ॾेखारण जे लाइ नबियन के चवंदो शाहिद ॾियो। सुभान अल्लाह मुझो पैगाम पुजायो हाओ बोला अदा हिन के तेरे कर हाओ मुझा बोला सा तुझो पैगाम पुजायो से। अल्लाह ताला फरमाइंदो शाहिद ॾियो अल्लाह जा नबी समझल था न अकीदे के जानन था पतो अथल। अल्लाह ताला जी दरबार में अर्ज कदा मुझा मौला असा सबनी जो शाहिद मोहम्मद मुस्तफा आहे। जोर सा सुभान अल्लाह खुली दिल सा सुभान अल्लाह। असा जो शाहिद रसूलुल्लाह या असा जी शाहिदी दींदो त असा सबनी तो जो पैगाम पहुंचायो आ। मां तवा का पूछा तो त सब नबी अग में गुजरी विया असा जो नबी त सबन का बाद में आयो। ओ पाण ज़ाहिरी तरह उन नबियन के जमाने में हुया भी कोन को की महबूब शाहिदी छा अणडिठी शाहिदी दींदो छा न अणडिठी शाहिदी कबूल ही कान्हे का। अल्लाह के नबियन जो अकीदो आ आयो तो सबन का पिछाड़िया पर हकीकत में सबनी का अव्वला। तार थोड़ी धर में चाड़न जी बस सबई चो सुभान अल्लाह डाडे चो सुभान अल्लाह। नबी छा चवंदा आयो त ज़ाहिर में सबन खां पिछाड़िया पर हकीकत में असा सबनी खां भी अगे आ। वो जो सबनी का अग में आ ओ सबनी नबियन जा कम कारियूं तबलीगूं प्रोग्राम पांजे अखन सा मुलाहिज़ो फरमाइंदो रहियो आ। आदम जो भी शाहिदा नूह जो भी शाहिदा शीस जो भी शाहिदा सुलेमान नबी जो भी शाहिदा आदम का वठी
करे ईसा अलैहिस्सलाम ताई सभनी जो शाहिदा अल्लाह ताला जल्ल जलालु अमन वालो भी ये को न फरमाई दो तो सबन का पिछाड़ी आयो आबा उन जी शाहिदी के कबूल कया नबी करीम जेला अल्लाह ताला फरमा तो वजना बिका अला हा उला शहीदा ओ मुझा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा तो हबीब करीम के हिन सबन जे मथा शाहिद बनाए मोगलो चो सबनी का अव्वल आयो चो सबनी का पर जाहिर में सबन का जतो हिसाब को चरियो तो कौन हो चवे तो आदम का भी आही अव्वल रब तो के गया खत्म रसूल सुभान अल्लाह जतो हिसाब तवा जे मुल्क जो आ ना वणे वथो अलाए बीमारी तवा वट पहुती आ डाढे चो सुभान अल्लाह या बीमारी काथे काथे पखड़ जी वई आ तो जो ही सुठो न हो मां चवा तो खुदा कदो तवा वट या बीमारी न आई होंदी चो सुभान अल्लाह तो आदम का भी ओही अव्वल रब तो के गया खत्म रसूल पैदा को न कया रब तो जे मिसल पैदा को न कया रब तो जे मिसल सारे आलम में इंसान नबी तो जे शान मथा कुर्बान नबी तो जे शान मथा कुर्बान नबी होया बार बचा जिंज जान नबी तो जे शान मथा ठरो था भरो था बाछो न ठर दो सी पे जियो आ कोन सी भला जोर सा सुभान अल्लाह अन्या जोर सा सुभान अल्लाह मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात बाबरकात जाहिदी दीदा गवाही दीदा अल्लाह ताला के दरबार में अर्ज कंदा मुझा मौला आप मखा वठी करे ईसा अलैहिस्सलात व सलाम ताई सभन नबियन तो जो पैगाम पुजायो एकड़ी हदीस पाक में पढ़ी जैमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात बाबरकात के हजरत आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा अर्ज थी करे किबला मुझे दिल थी चवे इजाजत में दई वञो दुआ भी करे वञो अल्लाह से एड़ो सबब बनाए जो मां तव्हां सां गॾु दफ़न थिया जाते साईं जन हूंदा उते मां हुजां हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था आशा ये कोन थींदो मता को इन मां गलत माना कढे त नबी पाक पाण खां परे कयोसि न महबूब करीम कुदरत जे कानून के बुधाए तो त केरु काथे दफन थींदो केरु काथे थींदो केरु काथे थींदो अल्लाह ताला कलाम पाक में फरमायो आ मिनहा खलकनाकुम व फीहा नुईदुकुम व मिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा इन जमीन में अल्लाह ताला तमा के पैदा कयो आ वरी इन्ही जमीन में तमा के मोटाए आनी दुसे वरी इन्ही जमीन में जामा तमा के उठारी
से इन आयत जे तफसीर में आलमन लिखियो वा त अल्लाह पाक इंसान जे वजूद के मिट्टी मां पैदा कयो आ उहा मिट्टी जमीन मां जह जाए ता खई वी दिया उनी सादी जगह ते ओ मानू दफन थी दो आ क़यामत में उता उठारियो वेंदो। बीबी साहिबा के फरमायो त आशा ये कोन थींदो मां तोसा तू मुसा तुझी मुझी कब्र गड न थींदी किबला छो पाण फरमाइन था जह जाए ते मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जाए थी उन जाए ते सिर्फ 4 कब्रुन जी जगह होगी 5 जी जगह कान होगी एकड़ो मोहम्मद हो से ॿियो जो अबू बकर सिद्दीक हूंदो ऐं टियों अमीर उमर हूंदो चौथो अल्लाह जो नबी ईसा मोहम्मद करीम सां गॾु दफन थींदो। ईसा अलैहिस्सलाम असा अहले सुन्नत जे अकीदे मुताबिक सभई चो जिंदा ॾाढे चो ऐं आसमान ते आ पर रफ़अहुल्लाहु इलैहि कुरान शरीफ में अल्लाह ताला फरमायो आ मां हजरत ईसा के पाण दे मथे खणाए वरतो आ ऐं महबूब जी हदीस बुखारी शरीफ में पाण फरमाए था आखिर ज़माने में ईंदो लहंदो अची ज़मीन ते ऐं 40 साल बादशाही कनो पर हेडे देहारियो मता को सुभाणे मुनकर तवा के चवे त ईसा नबी करीम खां बाद में ईंदो ओ जरी बाद में आयो त नबी त अचणो ही कोने की ईंदो जरूर पर नबी थी न ईंदो मुस्तफा जो उम्मती बण के ईंदो नबूवत वारी हैसियत में कोन ईंदो इन जो दलील ही आ हिकड़ी नमाज मदीने शरीफ में हजरत ईसा अलैहिस्सलाम मुस्तफा जे मुसल्ले ते पढ़ाईंदा उन खां बाद में बाकी जेतिरियूं भी नमाज़ूं हुजो रसूलुल्लाह जो बचड़ो हजरत इमाम महदी अलैहिस्सलाम जेको आखिरी ज़माने में अचण वारो आ ओहो ईंदो मुसल्ले ते ओहो नमाज पढ़ाईंदो ईसा हुन जे पोयां नमाज़ूं पढ़ंदो। अबा जागो था हजरत मौलाना मोहम्मद सिद्दीक रहमतुल्लाह अलैह शादाद कोटवारा जंजो साईं अगारो जिक्र कपे कयो कचहरी में अडो साहिब फैज उन जे मदरसे जो एकड़ो शागिर्द हो उन्हीं साईं शादात कोटन के जो उस्ताद मुखे मोकलने त मां कलंदर जो मेलो घुमी जा उस्ताद बड़ा चरियो थियो जा मौलवी मानू तू कलंदर जे मेले ते विदे क्या से मां वी बाबा ना सुठी गाल लायो ते बिदअत थी थे किना कम था थन उते धमालू थियो थन लाए छा मोछा और तू थियो अचन बेपर्दगी थी थे किना कम था थन न मौलवी मानू के विदे न सही मामी दुस मेहरबानी मुके छे चवे त पढ़ा मदरसे में त मेलो घुमण दे न त मदरसो में छडे विंदो साए पढ़ंदो साए बि कोन मेलो घुमंदो बुजुर्ग मजबूर थी पियो जे चङो भला वञ पर हे खत थो जाए सो मुजो खत खणी वञ जा से कंहिंखे ॼा फलाणी जगह ते हेड़े आरे पारे हिकड़ो शख्स मिलंदी खत मुजो उन्हीं के वञी ॾे बुजुर्ग खत लिखी वेड़े बंद करे खोले नड़े तो तू खोल जाना वो बंद करे खोले नड़े तो खोल जाना बंद करे खणियो उन्हीं जगह ते जो वरे तकड़ो सफेद पोशाक सा सोहणी सूरत सा शख्स बीठो आ इनके ॾिसी चई बाबा मौलाना मोहम्मद सिद्दीक वारो खत त मुखे ॾे उन्हीं शागिर्द जे मुंह ते खत खोले
कलम को साण तुनी कलम सा उनी खत ते हेठा कुछ लिखे लिखी वरी बंद करे चे बाबा हाणे के खोल जान वनी साईं मोहम्मद सिद्दीक के मुझो खत दे जा शागिर्द मेला शेला घुमी चक्कर बकर हणी मोटी जमर साईं वट पहुंता साईं मोहम्मद सिद्दीक रहमतुल्लाह अलैहि शहादत कोटी फरमान ताबा खत चे सी जवाब खणी आयो आया बुजुर्ग मिलियो आई खत पढ़या ये बुजुर्ग खत जो पढ़ियो तो बुजुर्ग खिली सभी जो सुभान अल्लाह तवज्जो करता बुधाया बुजुर्ग खिली लो जब बुजुर्ग खिलियो तमल शागिर्द पूछो तो उस्ताद छा तो लिखियो हो जवाब में चाहे कि मां साईं के लिखियो हो तो तू हेडो वली हुआ हेडो दरवेश हुआ को हे बिदअत तू नथो रोकी हे मानू मिलन वारा किना कम था कन इनके छो नथो रोकी त बुजुर्ग जवाब में लिखियो आ तो खा शागिर्द नथो रोक जे ये खल्क मां के था रोक्या सबै चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह हजरत इमाम महदी नमाज पढ़ाई दो ईसा अलैहिस्सलाम उन जे पोया मदीने शरीफ में नमाज पढ़ाई दो रह दो हजरत ईसा जे कदे नबी थी अचे हा त नबी के बेजे पोया नमाज कोन पढ़ंदो आ हजरत ईसा उम्मती थी इंदो तदे इमाम महदी जे पोया नमाज पढ़ंदो मोजो मौजू ताजा हले थो पर हाणे इमाम महदी जी गाल आई आ त कुछ तवा के कड़ो मसलो बुधाए छया बुधंदा वराय कोन चको भला कन खोले वे बुधो इमाम महदी सभई तवा सभई गरजी चो त इमाम महदी इंदो डाढे डाढे असा में ऐ हुन पार्टी में फर्क आ हुवरी छा चवंदा हन आयो आ तकड़ न कर बरोच की न कोर की बरोच किथे तकड़ा हन छते कोरी वारी तकड़ असा था चौ तो इमाम महदी इंदो चो इमाम महदी डाढे चो हू चवन था त आयो वा पर सालन का वठी करे गार में लिको वेठो आ छो लिको आ दुश्मनन जे भव खां त मता दुश्मन मुखे मारे न वञल अकेलो कोन वेठो आ वो कुरान जेको अल्लाह पाक जल्ल जलालुहु अमन वालुहु नबी पाक पर असहाबन ऐ अली के पढ़ायो हो मौला अली शेरे खुदा ओ कुरान गड कयो हो उन कुरान के अलीउल मुर्तजा असहाबन जे आडो पेश कयो असहाबन चयो त तो वारो कुरान असा को न वठदा सही पो अलीउल मुर्तजा चयो इहो क़यामत तई कुरान न दिसंदो अलीउल मुर्तजा वो कुरान लिकाए छडियो आखिरी टाइम ते इमाम हसन के दिलई इमाम हसन आखिरी टाइम ते हुसैन के दिलो हुसैन वो कुरान लिकाए इमाम ज़ैनुल आबिदीन के दिलो इमाम ज़ैनुल आबिदीन वो कुरान हजरत इमाम मोहम्मद बाकिर के लिकाए दिलो इमाम मोहम्मद बाकिर वो कुरान इमाम जाफर सादिक के लिकाए दिलो ता कयो हलदो हजरत इमाम हसन अस्करी वट कुरान आयो यार है इमाम वट आयो उन यार है इमाम ओ कुरान पाजे पुत्र हजरत इमाम महदी के लिखाए दिलो त संभाल जा के दिखार जान उनी कुरान सूधो गार में सामरा जो इलाको आ मनसुर फिल गार उन गार जो नालो आ उनी में इमाम महदी
कुरान सूदो लिखो वेठो आ इंदो तडह जडह 313 पक्का शिया इमाम जा मुरीद पैदा थींदा पो कुरान खणी बाहर ईंदो। सुभान अल्लाह। माहिया जेका गाल करे वियुसि न खबर ना है जेरो आया सुभाणे तई या न का खबर ना है पर जेसी तई खुदा मुखे हयाती दिनी मां इनी गाल जे देखारण जो जिम्मेदार आया ऐं किताब भी हुनन जो हुंदो असा जो न हुन पार्टी जो किताब हुंदो असा जो ना है इया गाल उन्हनि लिखी आ। हाणे तमाम मुजा दोस्त मद वारन खां पुछा थो अल्लाह के हाज़िर नाज़िर समझी बुधाए त हक जो इमाम लिखंदो आ या मैदान में लहंदो आ। जोर सां चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। ऐं इहो बि तव्हांखे फ़र्क़ ॿुधायां थो त हज़रत इमाम महदी असां अहले सुन्नत व जमात जे अक़ीदे मुताबिक़ इमाम हसन जी औलाद मां ईंदो पर हू चवन था त न इमाम हुसैन जे औलाद मां आयो आ पर लिखो वेठो आ। मां चवान थो जेकॾहिं हुसैन जी औलाद मजो आयो त पोइ भिटाई साहब तो चवे त सूरह गॾा सूरह खड़ग खिलो लगन में हणन धड़ धड़न ते हाकारीन हणन ने किरन कंध नचन ऋणुक जो राड़ो थियो। सोर सां चओ सुभान अल्लाह। कामिल करबला में आया सूरह शेर जके गाल वणे सो सुभान अल्लाह। बीर चो सुभान अल्लाह। कामिल करबला में आया सूरह शेर मारे मुसेर निसा ढूंढ गया ढेर अता दहल्या उत दिले रपसी हमलो मीर हुसैन जो। जोर सां चओ हुसैन बहादुरा। ॾाढो चओ हुसैन। ॾाढो चओ हुसैन। जोर सां चओ हुसैन जिंदाबाद हुसैन। जोर सां चओ हुसैन। ओ मुझा प्यारा दोस्त अजीज जे हुसैन जिंदा ऐं जिंदाबाद ऐं शेरा त शेर जी औलाद गिदड़ कान थींदी आ। बाजरी मां बाजरी जमदी जोवर मां जोवर जमदी मुंगन मां मुंग जमदा। मुझा दोस्त कमद मां कमद जमदो कणक मां जव जमदा। छा चयो लीमा फकीर कणक मां जव न छा कणक मां ॾाढे चओ न अली भी बहादुर हसन भी बहादुर हुसैन भी बहादुर ज़ैनुल आबिदीन भी बहादुर जो सुभान अल्लाह। इमाम मोहम्मद बाकिर भी बहादुर इमाम जाफर सादिक भी बहादुर इमाम हसन अस्करी ते हलियो वञ ये भी बहादुर त ज़रूर उन्हनि जे बिच मां जेको पैदा थींदो सो बहादुर हूंदो न। ओ वरी लिक खां दुश्मन खां लिकी वनी गार में वेही रहियो आ। जुल्म तय हो कहीं जो पाण त सिर बचाई पर मुसलमानन के कुरान खां महरूम करे छॾे। कुरान सूधो हलियो हो पाण त लिको वेठो आ पर कुरान भी लिकायूं वेठो आ। ऐं हिन जा ज़ाकिर बाकिर छा चवंदा आहिनि अज्जलल्लाहु फर्जहु अज्जलल्लाहु फर्जहु अज्जलल्लाहु फर्जहु माना अल्लाह जल्दी कढेस। अल्लाह जल्दी कढेस खुदा बकदरो गार मां कढेस। अड़े जंजा इमाम गारन में तंजो अकीदो कच्चो आ जंजा इमाम बहादुर मैदानन में तंजो अकीदो सच्चो आ।
सभी चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे मदीने वारे साईं ये भी फरमायो त मुझो बचड़ो इमाम महदी जॾहिं ईंदो दुनिया जे तख़्ते ते त हुन जो नालो मुझे नाले जहिड़ो हूंदो, उन जे अब्बे जो नालो मुझे अब्बे जे नाले जहिड़ो हूंदो, उन जे अम्मा जो नालो मुझे अम्बर जे नाले जहिड़ो हूंदो। माण्हू चवण लॻा क़िबला तूं पाण हूंदे छा? पाण फरमाइनि था मां न हूंदुसि मुंहिंजो बचड़ो हूंदो। पाण फरमाइनि था जीअं दुनिया ज़ुल्म सां भरियल आहे, दुनिया में कारो जहान लॻो पियो आहे ज़ुल्म सां भरी पई आहे, इएं मुंहिंजो बचड़ो महदी जमल ईंदो इन ज़ुल्म वारी दुनिया खे अदल सां भरींदो। जीअं उमर फारूक जे दौर में बघड़ ऐं बकरी गॾु चरंदा हुआ, चवे तो इमाम महदी जे ज़माने में भी बकरी ऐं शींह गॾु चरंदा। थोड़ो थोड़ो ॾींहुं तरिया मूंखे ॻाल्हाइणो आहे। कन ॾे तूं सुण शान हज़रत उमर, बकरी को चरवाया रले नहर। बकरी को चरवाया रले नहर, नहर माना बगड़, बकरी के चारे बगड़ सा गड। कन्नो दे तू सुनो शान हज़रत उमर, बकरी को चरवाया रले नहर। अन्या ताई कबर विच पे कंबदे कबर, सुभान अल्लाह। अन्या ताई कबर विच पे कंबदे कबर, अदल देख लो शेर हैरान है, फख्र कुल रसूला दा वडा शान है, फख्र कुल रसूला दा वडा शान है। अरब ते अजम दा ओ सुल्तान है, अरब ते अजम दा ओ सुल्तान है, फख्र कुल रसूला दा वडा शान है। ये अदालत में अमीर उमर पंहिंजो नालो रोशन कयो, इमाम महदी भी पंहिंजो अदालत में नालो रोशन कंदो। थोड़ो ॾाढे सुभान अल्लाह जो तो मसइलो ॿुधाया है। हेॾे आयो असांजो इहो अक़ीदो आहे जेको ॿुधी हाणे हुन पार्टी जो ॿुधो, इमाम महदी अचण सां छा कंदो? इमाम महदी जॾहिं गार मां निकिरंदो 313 पंहिंजा शिया गॾु करे मैदान में ईंदो, पोइ अचण सां सुन्ननि जा छा रोज़ा खसीदो, निमाज़ू खसीदो, हज खसीदो, ज़कातू खसीदो, तहज्जुद खसीदो, इशराक खसीदो, जेके भी नेकी जा कम सुन्नन जा उहे खसे इमाम महदी शियन खे ॾींदो। शियन जूं ज़िनाऊं, शियन जूं चोरियूं, शियन जूं गिलाऊं, शियन जूं बेनमाज़ायूं, जेके भी दुनिया जा बुरा कम शियन वारा हन उहे वरी शियन खां खसे सुन्नन जे गिचीअ में विझंदो, अब्दुल क़ाइम कंदो। हिन इलेक्शन में वोट ॾिना हूंदव, पोइ तव्हांजी मर्ज़ी जंहिंखे वणेव तंहिंखे। मां जेकॾहिं हिते बीहां हा तव्हां खे पंहिंजो शेड्यूल ॿुधाया हा, बाबा तव्हां सभु मूंखे हिते कहिड़ियूं कहिड़ियूं ज़ातियूं आयो, चांडिया, भुट्टा, ईसबाणी, सांगी, उन्नड़, सियाल, कोरी, शरत कोन्हनि,
छुट्टा पिया हो सूंदरा हाणे मां जेकॾहिं हिते बीहां न ऐं तव्हां खे तव्हां मूंखे वोट ॾिजो बेली महिरबानी करे मूंखे कामयाब कयो छा कंदे मुफ्ती साहब तोखे जो कामयाब कयो त छा कंदे जे इंसाफ़ कंदुसि इंसाफ़ कहिड़ो इंसाफ़ कंदे इन सभिनी ज़ातनि जूं बन्यनि जा खाता फेराए पंहिंजे नाले करे छॾींदुसि बोली बज़र मूंखे वोट ॾींदा तू भी कोन ॾींदे रुगो मूंखे मेंबर ठाहियो मेंबर ठहंदो वेंदुसि छा कंदुसि पहिरियों कमु सभिनी जूं बन्यूं खाता फेराए सभु पंहिंजे नाले या अदालत या ज़ुल्म ॾाढे त चओ मुंहिंजा वाहड़े इमाम महदी तो ता कुर्बान वञा मुझो मोहम्मद मुस्तफा त फरमाए मुझो बचड़ो दुनिया के जुल्म खां पाक कंदो ऐं अदल सां जहान भरींदो पर ही पार्टी चवे थी त इमाम महदी पहिरों कम इहो कंदो जो सुन्नन जो इबादतूं खसे शीयन खे ॾींदो ऐं शीयन जूं बद अमलूं किना कम खसे सुन्नन जे गिची में विझंदो ओ अदा इहो त ज़ालिम जो कम आहे आदल जो कम नाहे अवां सभु हथ मथे खणी चओ त अहिड़ो महदी असांखे न खपे ॾाढे चओ हथ सभई मथे खणो त मां ॾिसां न खपे चओ असांखे न खपे असांखे उहो महदी खपे जंहिंजी तारीफ़ रसूलुल्लाह फरमाई आहे जंहिंजे लाइ इमामुल अंबिया फरमायो आहे त जीअं दुनिया ज़ुल्म सां भरियल हुजे ईअं अदल सां अची इमाम महदी दुनिया खे भरींदो ऐं ॿी वरी ॻाल्हि कहिड़ी था कनि ॿियो कमु इमाम महदी अचण सां इहो कंदो जो रसूलुल्लाह जे रोज़े ते अची चवंदो अस्सलातु वस्सलाम अलैक या रसूल अल्लाह पोइ नबी साईं रोज़े मां निकिरी ईंदो ऐं सभ खां पहिरियां इमाम महदीअ जे हथ ते बैअत रसूलुल्लाह कंदो